जी नाज़रीन, हिन वक़्त असां मौजूद आहियूं टे तलवार ते, जिते दुआ मंगी जे अगवा खिलाफ़ सिविल सोसाइटी ऐं उनजे ख़ानदान जो एहतजाज जारी आहे। ऐं मुंहिंजे पोयां ॾिसी सघंदो त ही नौजवान दुआ मंगी जी बाज़ियाबी लाइ नारो हणी रहिया आहिनि ऐं मुसलसल ही एहतजाज 6 वॻे खां वठी जारी आहे। अचो त हिन एहतजाज में शामिल उनजी ख़ानदान खां ऐं हिन एहतजाज में शामिल जेके सिविल सोसाइटी ऐं सियासी पार्टियुनि जा अॻवान आहिनि उन्हनि खां मालूम कयूं त दुआ मंगी जे अगवा मुतालिक़ पुलिस की कारकर्दगी, सिंध हुकूमत की कारकर्दगी है हींअर ताईं उनखे उहो कीअं था ॾिसनि? 3 ॾींहं थी विया आहिनि, मुंहिंजी भेण अञा ताईं ख़बर न पई किथे आहे। मां बस रिक्वेस्ट थी कयां गवर्नमेंट पाकिस्तान सां ऐं सिंध गवर्नमेंट सां कि मुंहिंजी भेण खे मूंखे वापसि आणणु ॾियो। ख़बर न आहे किथे आहे, कुछ भी ख़बर न पए। मां दुआऊं थी घुरां कि मुंहिंजी भेण मूंखे वापसि मिली वञे। मां सभिनी सां रिक्वेस्ट थी कयां कि मुंहिंजी भेण लाइ दुआ करियो कि मुंहिंजी भेण वापसि अची वञे। हे प्योरली किडनैपिंग जो केस आहे। उन किडनैपिंग के डाइवर्स करण जे लाइ उनखे स्किल ट्रायल कयो वियो आहे, बजाए जो असांजे केस खे सुठे नमूने सां भरपूर नमूने सां उनखे खयो वञे त जीअं उन ॿारड़ीअ जी अर्ली रिकवरी थिए। इन केस खे ख़राब थो कयो वञे। मां उर्दू मीडिया खे सख़्तु उनजो निंदा थो करियां ऐं उन वटि का बि अहिड़ी शइ कोन्हे। मुर्तदा छोकिरो उन सां गॾु पढ़ंदो हो, पर हिन जो उन सां को बि वास्तो कोन्हे। आउं सम्झां थी त दुआ जे केस में गवर्नमेंट जो ऐं पुलिस डिपार्टमेंट जो फेल्योर आहे। 48 कलाक गुज़री विया आहिनि। हाँ जेको थियो, अगर उनमें हींअर ताईं कुछ न थी सघियो आहे त महिरबानी करे हिन माण्हुनि जी आवाज़ ॿुधी सिंध गवर्नमेंट जा नुमाइंदा, सिंध गवर्नमेंट, पुलिस डिपार्टमेंट जेको आहे फौरी तौर छोकिरी जे सेफ रिकवरी लाइ जेको आहे ॿुधाए त छा करे रहिया आहिनि। ऐं अगरि का कॉल अचे थी माइटनि खे त उन्हनि वटि एतिरा पैसा न आहिनि त गवर्नमेंट उन्हनि में बि उन्हनि जो साथ ॾिए ऐं उन्हनि पैसनि जे लाइ अरेंजमेंट करे। सिंध गवर्नमेंट ऐं जेको आहे फेडरल गवर्नमेंट करोड़े अरबे रुपए जी करप्शन कई आहे इन नाले ते त असां कराची में सिक्योरिटी आणींदासीं, असां हिते पीस आणींदासीं, पर दुआ मंगी जी किडनैपिंग उन जे मुंहं ते चमाट आहे। ऐं जेको डिफेंस जे में आम माण्हुनि खे ज़लील ऐं ख्वार कंदा आहिनि स्नैपिंग जे नाले ते, अॼु हेॾो वॾो किस्सो थी वियो आहे। हिकु न्याणी खे जेको आहे अगवा करे विया आहिनि ऐं उन्हनि खे कानो कान ख़बर न पई आहे। इहो मुमकिन कीअं आहे? शहरनि में महफ़ूज़ न आहिनि, घरनि में महफ़ूज़ न आहिनि। आख़िर असां पंहिंजी नियाणियुनि खे काॾे कयूं? अहिड़े क़िस्म जो ज़ुल्म तारीख़ में कोन ॾिठोसीं। जिते असांजूं नियाणियूं महफ़ूज़ न हुजनि त असां छा नियाणियुनि खे पढ़ाइण बंदि कयूं, छा पढ़ायूं? दुआ मंगी का अगवा कौम की एक बेटी का अगवा है। आज दुआ के वालिदैन से, अहले खाना से दुआ को अलग करके जबरी तौर पर ले जाया गया है। कल किसी की बेटी को भी ले जाया जा सकता है। जंगल का भी एक कानून होता है और वहाँ भी छोटे कमज़ोर जानवरों की हिफाजत होती है। शायद सिंध में अब जंगल का कानून भी नहीं है, एक महज़िब जमहूरी माशरे का कानून तो बहुत दूर की बात है। जी नाज़रीन, इन धरणे में शरीक दुआ जे ख़ानदान ऐं सिविल सोसाइटी नुमाइंदनि जो तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं। उन्हनि जो चवणु आहे त जेसि ताईं दुआ जी सेफ रिकवरी नथी थिए इन्हनि जो एहतजाजी सिलसिलो जारी रहंदो। कैमरामैन जॉन सां गॾु असद मुमताज़, कराची। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।